दर्दन जो दरिया बाबा खुदा जो वास्तो को वधी गादा गुलू के होश में न कढ अच्छो दस मुह होश में कदे आया है जो मां हिनन के होश में तो कढा अदाकारी तो करे ओ माय जादो खुदा खुदा कर जो असा मिस्कीन जे पोया जी बाह बारी ते तो जा पैसा तो के मिली विदा को बनी मोहलत दे तो बुखार मु जान छने पंज रुपए पेरन ते पिया हां हथ बदी तो के दई वी 10 पैसा बस कर हाने पेरन ते थी भी आई खुदा खुदा कर सच्ची में ना बीमार थी पवी उठी हाने मके दे मुजा पैसा भाई जादू मही पैसा किथा आने हां दिसी दी तो म खट दी पई हां खट तो उठा दस तो के पैसा किथो होत करे दी दस जे कने घर में को ढको ढोर हो जे हां वो तो के काहे जा हां मुझे घर में तो दिसी दी कुकड़ पकाने का जे कने कोड़े के पैसे ने बस वठी वनी तो तोखे आयो इया कोड़ा हां हां मां हां उनको न कर इन मोय के वठी विंदी सांस वनी माल जो गाह कराई दी सांस बेवरी छा न माई न मु जो सियाणी जे पैसन में कुछ न वने तू जान त ये सियाणी जाने हाने मुसीबत आई न आई तो वारो मुड़स हाने तो हथ कढाए वे हाने मुखे बुधा कने की मुखे मुजा पैसा दी जल्दी कर आओ जवाई के मुके सफर सफा गाल बुधा मुखे पंजो हिकड़ो दी दे आई जे कदा में दी का हेडा होडा तो री आई न ओ मुके सुञाणी थी जिन छडे भूत छडे जात को जिंद कोन छडी दे हां मुके दी दे बस हां जादो बस मुके ॾहनि जी मोहलत दे मुके तो हथ पैर हणी तो के हाथ दींदस जे के हथ पैर हणा थई न हणी वठ न ॾियन का वो ना ये हथ हुंदई न ये पैर हुंदई बी न के हिकड़ो नमूनो ॾेखारियो त वञा थी जिन छड़ाई भूत छड़ाई चांदो जिन छानी सहारे पई हुजे ते ॾिसा हाणे कीअं नथी मूंखे खुदा जी का मार पूरी जादो जेल भनी में गई मुझी अरे कान मुद्दा है मत को पैसा होता अरे बुआ तू कमाई तो बस ले जान नाने जानो क्या का टंगड़ा पवन आलम खान पहले तो तू ॾाढो साबरी इंसान हूंदो पर हाणे आउं ॾिसां पियो त ॾींहों ॾींहुं तुंहिंजी कावड़ में इज़ाफ़ो थींदो पियो आहे अजाए तूं माण्हुनि सां घेड़ा घेड़ा कंदो थो वठे थोरियुनि ॻाल्हियुनि ते तूं माण्हुनि सां घेड़ा कंदो थो वठे बाबा साईं मां ॾाढो सब्र कयो आहे राणा ऐं सुल्तान मुंहिंजो होश पिया विञाइनि ये ॿई अहिड़ी त चाहिनि था त तूं का ग़लती कर ऐं पोइ उहे ॿई तुंहिंजी ग़लती जे आधार ते तोसां हिसाब किताब सिधा ॿुधाए इन करे चवां थो त उन्हनि खे को बि अहिड़ो मौक़ो न ॾे जंहिं करे मुंहिंजा हथ कटिजी वञे ऐं मां तव्हांजी का बि मदद न करे सघां बाबा साईं हाणे त सुल्तान वारनि पंहिंजा फायर बि मुंहिंजे पोयां बचे छॾिया ऐं हर वक़्तु मूंखे चिड़ाईंदा रहंदा बाबा साईं मां केतिरो बर्दाश्त कंदुसि आख़िर त मां बि इंसान आहियां मां सुल्तान खे तंबीह कंदुसि हू पंहिंजनि भाउरनि खे बि रोकींदो बाबा साईं इहे सुधरण वारा आहिनि ई न इहा त मूंखे ख़बर आहे त इहे शैतान सुधरण जा न आहिनि इन ॻोठ जो अमन अमान ख़राब करण में बि हिननि शैताननि जो ई हथ आहे अरब खान जे करे इहे ॻोठ में न हुजनि हा न त हिन ॻोठ में वॾो सुकून हुजे अमन हुजे बाबा सुल्तान चाहे थो सॼो जहिड़ो उनजो हुजे पर जो उनजो लाइ त हू इहो चाहे थो हुन में अधु हुजे वॾाई माण्हू आहे हू इहो ई त चाहे थो पर हाणे तूं सब्र सां कमु वठंदो ख़ुदा कंदो त सुल्तान हिक न हिक ॾींहुं सुधरी पवंदो वाह खपे तुंहिंजी गुराब हिनखे मां पंहिंजे हथनि में मुॾो थियण न ॾींदुसि जेसीं ताईं हिन कात खे मां अकबर ख़ान जे निड़घट ते नथो वहायां अदा साईं जॾहिं उनखे अकबर खान जे मथां इस्तेमाल करणो आहे त पोइ इहा हैर छा जी गुराम छोरो सफ़ा इंडिया ते बीठो आहे रुगो चपटी वॼाइण जी देर आहे त उॾाम कंदो रुगो इहा छोरी पंहिंजा
पर फड़काइण जी कोशिश करे त मां बदनामी जे गिछन खे आज़ाद कंदुसि। अकबर खान जी हवेली जे मथां लामारा ॾियण लाइ जीअं ढूंढ खे पटे पटे खाईंदी हुई, ईअं ई अकबर खान जी इज्जत जो अक्षर कंदी। तुझे तो ॿुधायो हूंदो न पुनल त छोरी घर में छा ते ग कई वेठी आहे, छो नथी घर जी चाव ठवरां खे। गुलाम अहिड़े कम में त वक़्तु लॻंदो आहे, पर इन वक़्त जो मां इंतजार नथो करे सघां अता साईं। मां चाहियां थो त अकबर खान अॼु जो अॼु बदनामीअ जे भोग खां कफन वेड़े वञी कब्र हवाले थी त जीअं असां वञी हवेली ते कब्ज़ो जमाया। गुलाम नांग खां वधीक नांगण ख़तरनाक हूंदी आहे। इन अकबर खान खे त असां ख़तम करे छॾींदासीं, पर इहा बानू बेगम एतिरो आसानी सां पिटारे में कोन ईंदी, छो त हिन नांगण खे पिटारे में फासाइण जे लाइ वरी नए सिर मुरलियूं वॼाइण। अदा साईं तूं रुगो इन नांग जो बिलो कर, बाक़ी न नांगण के बगैर मुरली वॼाइण जे पेटारी में मां बंदि करे ॾेखारींदुसि। घुरां त पोइ हाणे देर न आहे, वक़्तु अची वियो आहे अकबर खान जी बदनामीअ जो। अरे रे ओ छोरा अरे छोरा पानी कंहिंजे इजाज़त सां लोड़ियो अथई। कमदार मुंहिंजो नालो आहे, नालो बि वठी सघींदो। इहो छोरा छोरा किथां जी तमीज़ आहे? अरे तू कमदार खे न सम्झाए, जेको पुछो आहे वो ॿुधाए। ये ज़मीन रेस जी आहे, जेका असां कयूं पिया उहा बि ज़मीन रेस जी आहे। पानी हिते वहे या हुते, कहिड़ो फर्क़ु थो पए? अहिड़ो चंबो हणाए जो रत कुत्ता बि न चटनि। अरे तू कमदार खे सम्झाईंदे त कहिड़ो फर्क़ु थो पए? मोटा होश में त आहीं, तूं को एतिरो सुरीलो नाहीं जो मूं मथां हथ खणी। बस रे बस, घणो ठाहो को नथी। मां सुरीलो न आहियां, बाक़ी तूं सुरीलो आहे। रे आलम खान जो सिर तो मारे अहिड़ी करे मोकिले माइट बि कोन सुञाणनी, छो त फोटो हणंदो आहे अहिड़ो सोटो, वो धक लॻे न लॻे। अरे ॾिसी छा थो, बंदि कर पाणी। नथो बंदि कयां, छा कंदे तूं? हाँ साईं, किवलीअ खे बि पर फुटी आया आहिनि। अरे ॿ टे ॾींहं राणा खान जी उबर खाधी अथई त तूं बि पाण खे मुड़ुस माण्हू थो सम्झे। अॼु जेकॾहिं हितां बग़ैर पाणी बंदि कइजे वियो आई न, ॿीहर ज़मीन ते न अचिजांइ। पाणी बि बंदि कोन कंदुसि ऐं ॿीहर ज़मीन ते बि ईंदुसि। तूं रेस नाहीं, कमदार आहीं, टके जो कमदार। कमदार आहीं, कमदार ई थी रह। रेस बणजण जी कोशिश न कर, न त अजायो मुफ़्त में मारियो वेंदे। तूं छा फोटे खे मारींदे? फोटो पाण मौत आहे मौत। हाणे तूं ॿीहर अचिजांइ ज़मीन ते, तोखे ॾसींदुसि त फोटो कहिड़ी भला जो नालो आहे, छो त फोटो हणंदो आहे अहिड़ो सोटो, पोइ लॻे न लॻे। जेको कुझु ॿुधाइणो अथई मूंखे ॿुधाए, ऐं हा ॿीहर फोन करे मूंखे तंग न कजांइ। मुंहिंजो हाणे तोसां को वास्तो कोन्हे, तूं ॼाण त तुंहिंजो इहो गोराम ॼाणे। छो मिठल, तुंहिंजो मुंह मथां एतिरो बि एतबार न आहे जो तूं मूं ते यकीन करी त मुंहिंजे ऐं गुराम जे विच में कुझु बि अहिड़ो न आहे। अखियूं अखियुनि में, हथ हथनि में आहे, ऐं वाइदा कया पिया वञनि। अञा चई थी त अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। ॾिसंदो आहे, मूंखे बेवकूफ़ न बणाए। कसम सां मिठल, मूं रुगो तोसां ई प्यार कयो आहे ऐं तोसां ई कंदी रहंदसि। त पोइ तोखे इहा कहिड़ी मजबूरी जो गोराम सां हथ हथ में मिलाई? इहो मां तोखे फोन ते नथी ॿुधाए सघां, इन लाइ तोखे मुंहिंजे घर अचणो पवंदो। जेसि ताईं मूंखे तूं हक़ीक़त नथी ॿुधाई, मां कोन ईंदुसि। मिठल, जेकॾहिं तूं अञा बि मुंहिंजी ॻाल्हि न मञी न ऐं मूं ते शक कंदे न त मां रोई ॾींदी सही। ठीकु आहे, हाणे ॾिस, रो न, मां ईंदुसि मां। कॾहिं? जॾहिं टाइम मिलियो। छा तो वटि मुंहिंजे लाइ टाइम बि न आहे? दुआ ॻाल्हि उहा न आहे, पर मां कुझु बि ॿुधण नथी चाहियां। सुभाणे तोखे हर हाल में अचणो पवंदो। ठीकु आहे, मां ईंदुसि। मूंखे इंतज़ार रहंदो तुंहिंजो। आलम खान, तो जहिड़ो माण्हू जज़्बात में अची वञे त पोइ
आम माण्हू जे मथां कहिड़ी मयार बाबा साईं मां जज़्बात में न आयो खणी मल्हार जा कम ई ॾाए छॾिया वॾी त मल्हार खे होश बि कोन आयो अञा तो चई था जज़्बात में कोन आयो बाबा साईं कि मां पंहिंजा होश विञाया न ये मल्हार अस्पताल में कोन पहुचे बाबा साईं इहो मुंहिंजे सब्र जो वाज़िह दलील आहे त मल्हार अञा ताईं ज़िंदा आहे आख़िर छो आलम खान छो मल्हार जी अहिड़ी हालत थी छा लाइ बाबा साईं मल्हार सभु हदूं ओरांगे चुको हो ऐं मूंखे हथ खणण ते मजबूर कयईं हाणे ॿीहर अहिड़ी ग़लती न थिए आलम खान मां सुल्तान वारनि खे रोके आयो अस्पताल मां वापसी ते तव्हां ॿिन्ही जो फ़ैसिलो थी वियो फ़ैसिलो छो आलम खान तूं फ़ैसिले खां लवाई पियो बाबा साईं मां फ़ैसिले खां कोन पियो लारायां पर बाबा साईं सुल्तान सही सिधी चाल चलाए मूंखे सॼे ॻोठ जे ॾाढो बदनाम करण थी सुल्तान मल्हार खे पढ़ाए मोकिलियो त जीअं मां मजबूर थी उनजे मथां हथ खणा सुल्तान खे फ़ैसिले छॾाइण जी वाट मिले ऐं मूंखे सॼी बिरादरी ॾाढो बदनाम करे मुंहिंजी इज़त उछाले इन ई चाल में सुल्तान कामयाब थी चुको आहे बाबा साईं मां हिन फ़ैसिले में न ईंदुसि आलम खान जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ फ़ैसिलो बंदि कमरे में सुल्तान मल्हार जे विच में कयो वेंदो ॿी बिरादरी खे फ़ैसिले खां परे रखियो बाबा साईं इहा ॻाल्हि सुल्तान कॾहिं बि कोन मञंदो कॾहिं बि कोन मञंदो तोखे मञाइण मुंहिंजो कमु आहे पर हाणे तोखे सब्र खां कमु वठिणो पवंदो जो दरिया कोड़ा छा थियो कोड़ा वारो त कर तालो चाबी त खणी अच तालो ऐं चाबियूं पर छो तू वञ त सही मार पवई सिर में हुई अञा त वञा वारो कर तालो चाबी खणी अच त किथे ये धोती वारी घर में घिड़ी न अचन उन्हनि जे अचण खां पहिरीं तालो ॾेई छॾो आहिरो अचे ये तालो ऐं चाबियूं अची वयूं वारो कर वञ तालो ॾे अञा त वञा ॾाढी त कर था जेकॾहिं अंदरो तालो ॾींदासीं त छा हो ॾाइण सम्झी कोन वेंदियूं हा त सियाणी अंदरि वेठी आहे जेकॾहिं अंदरि ॿई ॼणियूं आहियूं त ॿिन्ही खे तुहिल वांगुरु वॼाए वेंदियूं ईअं करे ॿाहिरां हली तालो खे बंदि कर ॿाहिरां हा ठीकु आहे तरस पहिरीं मां अंदरि वञा पोइ तूं ॿाहिरो तालो ॾे ऐं तालो ॾेई पोइ भित टपी अचिजांइ मां भितियूं कोन टपंदो साईं मूंखे पंहिंजूं घूण आहिनि वञाइणियूं ठीकु आहे मुआ तूं अंदरि तालो ॾेई मूंखे बंदि कर त तूं वञ ॿाहिरि धिका खा घर छॾे सॼो ॾींहुं मां किथे रुलंदुसि कुझु अकुल कर सियाणी कुझु अकुल कर जिथे वणे उते वञी मर पोइ निभागियूं ॾिसंदियूं त घर खे ॿाहिरो तालो ॾिनल आहे सम्झंदियूं त सियाणी लॾो खणी हली वई घटि में घटि अॼो वॾी त आराम मिलंदो न हाणे वारो कर दरवाज़ो बंदि कर तालो ॾेई वयुसि त मरी पर कयां थो बंदि पर बी जेकॾहिं तूं ॿाहिरि रहिजी वेंदे त पोइ मूंखे हिसाब किताब केरु करे ॾींदो अबा हेड़ी त शइ करूं त हेड़ी तकड़ो जी नानी साईं अबा मां ई कोड़ल अंदरि था वञूं पोइ तूं ॿाहिरो तालो त ॾेई छॾ वियो हलिया कोड़ा ॿाहिरो तालो चङी तरह ॾिजांइ अहिड़ो त बंदि कयां जो मूंखां बि न खुलंदो बाबा साईं इन सावण वारे छोरे पुनल जा बि पर निकिरी आया आहिनि इन ॾींहुं पाणीअ जे वारे ते मूंखे घटि वधि ॻाल्हाए वियो आहे पाणी जे वारे ते तव्हांखे घटि वधि ॻाल्हायो जी बाबा साईं पिपुर वारे नंबर में पाणी पियो हले पुनल वरी पंहिंजे तरफ़ ते पाणी पियो खोले मां रुगो एतिरो चयोमांसि अधु कलाक सब्र कर त ॿारो भरजे उन ते न ॼाण त किथां आयो किथां वियो बाबा साईं पाणी ज़बरदस्ती खोले हले वियो ॿारो वञा अध में पियो आहे तव्हां हाली पंहिंजे अखियुनि सां ॾिसी सघो था पर तो उन छोरे खे छॾे थो वञण ॾेई आलम खान जे करे मुड़ी वियुसि बाबा साईं आलम खान जे करे जेकॾहिं न कुझु चवां सां त पोइ तव्हां ई मूंखे मयार ॾियो आहे ग़लती करे न हलण जे क़ाबिल न छॾिजोसि बस त भाई टको टाली कराए खणी वञी जी बाबा साईं ईंदो अकेलो ईंदो चेन कुलनि ते जो त कमदार फोटो हणंदो आहे सोटो पोइ धकु लॻे जा न
माई जादो सच ॿुधाइजां तो त सियाणी जो खंधु लिखी रखियो आहे न। हाँ माई मां कच्चो कम कई आई कोन। 1000 त छा रुपयो टको पैसो बि मूं पंहिंजो लिखी रखियो आहे। लिखण त अचे थो न। न इहो नेक कम जेको आहे न तो जाड़े खां कराईंदी आहियां। ॿुध तोखे कुझु लिखाइणो आहे छा? हाँ माई तॾहिं त आई आहियां। जेकॾहिं लिखियल न हूंदो न इहा ॾाण कसम खणी वेंदी। मार पैस इन्हें पर राजा ने खे फुरियो आहे। यार जेकॾहिं तूं मुंहिंजो थोरो साथ ॾी न असां अहिड़ो होशियार कयूंसि जो ज़िंदगी में कॾहिं इहो कमु सोचे बि नथी सघे। हा त पोइ वारो कर माई देर न कर। भाई वसाई भली आई है भलाई दे। जाड़ा ई कंधो त लिखी दे। हाँ वरी के जूं खॾूं थियूं कयूं खोटियो सॼो ॾींहुं हुजे खोट छल जे पुठियां पओ अगले जो ॾींहुं कोई ढेर। अदा तो इनके छॾ ये पन्नो वर आहे मथो लिखी सियाणी ये हेठां लिखीस त 5000 रुपया वठाई। हाँ मई सियाणी 5000 ये 5 ये 4 गोलड़ा। हाँ भाई बुझो ये कर 5000 छाजा 15000 लिखना 15000 इतना किया निभागी समझ में दिन अब 15 लिख 15। हाँ दा 15000 लिखे। हाँ 15 और 3000 लिखा ये बताओ से और 3 हुए पर कहां 3000 ए दा ट्रे ए 11 गोलड़ा। कारखाने जो कर्जा। हाँ भाई 2500 रुपया 25 शहर वही ते वठी वही मुखा 500 रुपया। हाँ 500 रुपया हो गया। अदा 10000 का दिया होया वो लिखीस। एक बादशाह पे जो दार हो लिख रहा है ये तो काकर कारा कराए दिया तो मुखे त हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो भला हिन ॻोठ में कर्ज ॾियण जो क़ौमी प्रोग्राम खोलियो थो छा? तव्हां ई मूंखे ॾियो। जान छॾो हाणे इहो कारो चिटो सियाणीअ जे मुंहं ते थी वञी मलियास। असांखे बेवकूफ़ बणाए असां खां पैसा वठे हरी वञी मुंह ते हणीस मुंह ते ऐं इहो बि ॿुधाइस जादो अचे पई पोयां चइजांस जिन छॾे भूत छॾे पर जादो जिंद न छॾे वञीस हणीस मुंह ते। लिखियो मथा वसाई हाणे ॿुधा घणा पैसा वरतईस? वसाई खां 5000 वरतम। पहिरियां वरतासीं 5000। अरे वो 5000 न लिखो सवन में लिखो सवन में। जॾहिं तूं 5000 लिखंदे हाँ त अंगूठो ॾेई सघंदासीं छा? हाँ तूं सवन में लिखो सवन में ॾेई बि त सघूं न। पर वरता त 5000 अथई न। जॾहिं 1000 लिखंदे त अंगूठो ॾेई सघंदासीं। हाँ 1000 खे सवन में लिखो ऐं सवन खे रुपयनि में लिखो रुपयनि खे आधियुनि में लिखो ऐं आधियुनि खे पाइनि में लिखो त बि कोन मुंहुं जो कर्ज़ लही सघंदो ॾाइण जो। पर तोखे त ख़बर आहे न त इहे धूतियूं आहिनि। हाँ सियाणी खे त असली धोई फिटी कंदियूं। ये लिखी वे हाणे वरी 1500 लिखो। सियाणी कुछ खुदा जो खौफ कर हराम एतिरो खा जेको हजम थी सघई। हाणे ये तूं पंहिंजा वाइज़ बंदि कर तोखे जेको चवां थी न उहो लिखो। इन खां पहिरीं जो ॾाइणियूं पंहिंजा हथ ठोकिया खंदा लिखी अचे सो मुंहं ते हणनि तॾहिं त चवां थी कुझु असां वटि बि लिखियल हूंदो त कुझु ॻाल्हाइण जहिड़ा बि थींदासीं न त घर में ई कोन ॾाइणियूं वेहण ॾींदियूं। ठीकु आहे अॻिते ॿुधा। अरे गुलू
गैरत जी ज़री भी कोन थई अड़े फैसलो थियला ते तव्हांजे ज़मीनो गिटीअ मां न गुज़रंदा ॿुधी नथो मरे पुनल तुंहिंजे अखियुनि जे साम्हूं गुज़री वियो फुटा अद्दा रोके वेठो आहे न त छा गुलू जोरो अञा बि परे कोन वियो आहे हलू दली ॼऊंसि था सटको लाहियूं था हथनि जी ख़ारिश फुटा जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे तो पोइ हलूं था ॾेखारियूं था पुनल खे ॾींहं जा तारा हाँ हलिया हलिया रेस अकबर खाना ॾिसो रेस अकबर खाना ॾिसो पंहिंजे कमदार जो ॾाढ गुराम तू हुनजो वॾड़ो न आहे हिनखे ॻाल्हाइण ॾे ॿुधाए पुनल कंहिं इहा हालत कई अथव चओ रेस तव्हांजे ॻाल्हाइण जो जेको अंदाज़ आहे न इन मां साफ़ अंदाज़ो लॻाए सघिजे थो त इहा बश अव्हांजी कयल आहे बंदि कर पंहिंजी इहा बकवास बंदि कर पंहिंजो बात ॻाढ़ा छोरा और तोखे ख़बर आहे त तूं कंहिंजे साम्हूं ॻाल्हाए रहियो आहीं हाँ हिकु ख़ुदगर्ज़ ऐं मतलबी इंसान सां ज़बान खे लगाम ॾे कराम ॾे पंहिंजी ज़बान खे ओॾे तुंहिंजी वॾनि में बि इहा जुरत न हुई जो मुंहिंजे साम्हूं वॾी आवाज़ में ॻाल्हाए सघां रेस अकबर खाना तव्हां हाणे असांखां असांजे ॻाल्हाइण जो हक़ ई खसे छॾियो आहे ॾाढ बि हिन सां थियल आहे तव्हां बि ही आहे ऐं ॿुधो तव्हां हथ बि हिन जे ई मथां खयो वाह रेस अकबर खान वाह दाद ॾिबो तव्हांजे अदल ऐं इंसाफ़ खे अच पुनल हिते असांजी केर बि तव्हां न ॿुधंदो असां ग़लति दर ते पहुता आहियूं अदा आलम का न तुंहिंजो सौट हाणे तुंहिंजी इज़त धूड़ करे छॾींदो मिठल मूंखे त ॻाल्हि सम्झ में नथी अचे तेरे छोकिरे जो कयां त कयां छा उतराए मारियो थमांसि पर उहो कोन थो सुधरे वॾा हिन सोट पुनल में ॿा न पहिरां कुझु लीमक हुयो पर हिन बादर खाइण खां पोइ उहो बि निकिरी वियो अथसि हाणे तूं ई ॿुधाए मिठल त अहिड़े माण्हू जो छा कजे बादल हाणे तव्हांखे इहा तकलीफ़ करण जी ज़रूरत न आहे राणा ऐं गुराम अहिड़ो पुंड पटींदसि जो ॾिसजांइ इहो पुनल ॻोल्हियो न लभंदो मां नथो चाहियां त राणा खान वारा मुंहिंजे सोट जो खानो ख़राब कनि मञा थो अदा आलम खान मञा थो त तव्हां पंहिंजे सोटनि जे भलाईअ में आहियो पर जॾहिं हू तव्हांजो चवण ई नथा कनि त पोइ तव्हां भतु कढो यारो भली मूंखे पंहिंजो दुश्मन सम्झनि पर मां ई न कंदुसि हू मुंहिंजो खानदान आहे मुंहिंजो रतो आहे मां हुनखे कीअं छॾींदुसि त पोइ एॾा बिगड़ी छो विया आहिनि सोटनि खे मां सुधारे छॾियां जे चाचा विच में टंग न अड़ायां त चाचा खां वधीक ट्रीको त न चाची जो हूंदो आहे मुंहिंजा बचड़ा मुंहिंजे बचड़नि खे आलम खान कुहे थो खल पुठी त लाहे छॾी अथसि बाक़ी पंहिंजे भाउ खे कुझु कोन थो चए मुंहिंजे बचड़नि खे कुहे आलम खान मुंहिंजे बचड़नि खे कुझु न चवंदो कर अहिड़े हे चाची तो ता घोर वञा मुंहिंजे अदा जी थाप चङो जो तूं वेठो आहीं कंहिं धारे जाड़ो इहो न कयोसि ज़िक्र आलम का न बादल बादशाह आहे हिन मथां कहिड़ी मयार आहे छॾे जी ख़ैर आहे ईअं त खणी मल्हार खे ख़ुदा बचायो आहे पर अलाह न करे जेकॾहिं कुझु थी पवे सा त तूं पाण खे माफ़ करीं राजा मास्तर
मां आलम खान जे हथां मरण वारो न आहियां, या तुंहिंजी भुल आहे त आलम मूंखे मारियो आहे। सुल्तान, अल्लाह खणी मल्हार खे बचायो, पर ख़ुदा न करे जेकॾहिं कुझु थी पवे हा हिनखे त पोइ तूं पंहिंजे पाण खे माफ़ करीं। बाक़ी ही छा आहे, सॼो टाका टाका लॻो पियो आहीं। इहा मूं मार खाधी आहे। तूं मार खाधी आहे? मासी, इहा ॻाल्हि तुंहिंजे ऐं चाचे मास्तर जे सम्झ में न ईंदी। इहा ॻाल्हि अदा सुल्तान सम्झे थो। सुल्तान, मल्हार जो मथो धक्कन खां पोइ फिरी त न वियो आहे? चाचा, हिन जो दिमाग़ कॾहिं सही हुयो जो हाणे फिरी वियो अथसि? सुल्तान, तो ई त हिननि जो दिमाग़ फिराए छॾियो आहे। अदा, असां कुझु बि कयूं था न, ॾो वरी तो मथां। अरे तूं त चुप कर, तो कहिड़े कहे चो वञी आला वारे छोरे सां वञी विढ़। अदा, मां न आहियां विढ़ियो, खोटे कमदार वंगार अचे उनजे तरफ़ खां मिड़े 2-3 धक मां बि आहियां मांसि। खाटी जी वंगार न को चवेव थो त तप चढ़ियो वञेव, बाक़ी झेड़े जे लाइ तयारु थियो वञो। अदा, ही चवनि था सॼो झेड़ो असांजो हुजे, जेकॾहिं सॼो नथो मिले न त अध में बि हिसो अटकाइनि था। मासी, मुड़स त फॾो न त जॾे जो जॾो। हा अब्बा, झेड़े खां सवाइ त तव्हांजी ज़िंदगी अजाई आहे। हाणे ख़ुदा खे मञो, पलांद जो न सोचिजो। चाचा, हाणे पलांद न कंदासीं, हाणे कंदासीं फ़ैसिलो। जेकॾहिं आलम खान असां सां फ़ैसिलो न कयो पोइ त पलांद कंदा ई कंदासीं। हीअ दुनिया जेको दरियान जा बि रुख मोड़ छॾींदो आहे आलम खान, तूं मिड़ई असां खां डरी पासो कर। लहर लहर में लका आहे, लहर लहर में लका। सुभाउ ॿुधाए, हीअ ज़मीन रेस जी आहे, जेका असां कयूं पिया उहा बि ज़मीन रेस जी आहे। पाणी हिते वया हुते, कहिड़ो फ़र्क़ु थो पए? अहिड़ो चंबो हणाए जो रत कुत्ता बि न चटनि। अरे तूं कमदार खे सम्झाईंदे त कहिड़ो फ़र्क़ु थो पए? मोटा, होश में त आहीं? तूं को एतिरो सुरीलो नाहीं जो मूं मथां हथ खणी। बस रे बस, घणो ठाहो को न थी। मां सुरीलो न आहियां, बाक़ी तूं सुरीलो आहे। अरे आलम खान जो सिर तो मारे, अहिड़ी करे मोकिलियां माइट बि कोन सुञाणनी। छो त फोटो हणंदो आहे अहिड़ो सोटो, वो धक्को लगे न लगे। अरे ॾिसी छा थो, बंदि कर पाणी। नथो बंदि कयां, छा कंदे तूं? हा साईं, किवलीअ खे बि पर फुटी आया आहिनि। अरे 2-3 ॾींहं राणा खान जी उबर खाधी अथई त तूं बि पाण खे मुड़ुस माण्हू थो सम्झे। अॼु जेकॾहिं हितां बग़ैर पाणी बंदि कइजे वियो आई न, ॿीहर ज़मीन ते न अचिजांइ। पाणी बि बंदि कोन कंदुसि ऐं ॿीहर ज़मीन ते बि ईंदुसि। तूं रेस नाहीं, कमदार आहीं, टके जो कमदार। कमदार आहीं, कमदार ई थी रह। रेस बणजण जी कोशिश न कर, न त अजायो मुफ़्त में मारियो वेंदे। तूं छा फोटे खे मारींदे? फोटो पाण मौत आहे, मौत। हाणे तूं ॿीहर अचिजांइ ज़मीन ते, तोखे ॾसींदुसि त फोटो कहिड़ी भला जो नालो आहे। छो त फोटो हणंदो आहे अहिड़ो सोटो, पोइ लॻे न लॻे। जेको कुझु ॿुधाइणो अथई मूंखे ॿुधाए, ऐं हा ॿीहर फोन करे मूंखे तंग न कजांइ। मुंहिंजो हाणे तोसां को वास्तो कोन्हे। तूं ॼाण त तुंहिंजो इहो गोराम ॼाणे। छो मिठल, तुंहिंजो मुंह मथां एतिरो बि एतबार न आहे जो तूं मूं ते यकीन करी त मुंहिंजे ऐं गुराम जे विच में कुझु बि अहिड़ो न आहे। अखियूं अखियुनि में, हथ हथनि में आहे ऐं वाइदा कया पिया वञनि। अञा चई थी त अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। ॾिसंदो आहे, मूंखे बेवकूफ़ न बणाए। कसम सां मिठल, मूं रुगो तोसां ई प्यार कयो आहे ऐं तोसां ई कंदी रहंदसि। त पोइ तोखे इहा कहिड़ी मजबूरी जो गोराम सां हथ हथ में मिलाई? इहो मां तोखे फोन ते नथी ॿुधाए सघां, इन लाइ तोखे मुंहिंजे घर अचणो पवंदो। जेसि ताईं मूंखे तूं हक़ीक़त नथी ॿुधाई, मां कोन ईंदुसि। मिठल, जेकॾहिं तूं अञा बि मुंहिंजी ॻाल्हि न मञी न ऐं मूं ते शक कंदे न त मां रोई ॾींदी सही। ठीकु आहे, हाणे ॾिस, रो न, मां ईंदुसि मां। कॾहिं? जॾहिं टाइम मिलियो। छा तो वटि मुंहिंजे लाइ टाइम बि न आहे? दुआ ॻाल्हि उहा न आहे, पर मां कुझु बि ॿुधण नथी चाहियां। सुभाणे तोखे हर दर्दन जो दरिया। बाबा, ख़ुदा जो वास्तो अथई, वधीक अदा कुलू खे होश मां न कढ। अच्छो अथसि मुंहुं, होश में कॾहिं आया आहिनि जो मां हिननि खे होश मां थो कढां? अदाकारी थो करे। ओ माय जादो,
कुछ खुदा खुदा कर जो असां मिस्कीननि जे पोयां जी बाहि बारी कई तुंहिंजा पैसा तोखे मिली वेंदा तूं ॿ ॾींहं मोहलत ॾे त बुखार मूं जान छॾे पंहिंजे रुपए पेरनि ते बीहा हाज़ हथ ॿधी तोखे ॾेई वेंदसि पंहिंजा पैसा बस कर हाणे पेरनि ते थी बीहे ऐं खुदा खुदा कर सची में ना बीमार थी पवी उथी हाणे मूंखे ॾे मुंहिंजा पैसा भाई जादू मां हींअर पैसा किथां आणिया हाँ ॾिसी थी त मां खट ते पई आहियां खट त उथंदसि त तोखे पैसा किथां हथ करे ॾींदसि न जेकॾहिं घर में को ढगो ढोर हुजे हा उहो तोखे काहे ॾियां हा मुंहिंजे घर में त ॾिसी थी कुकड़ बि कान्हे का जेकॾहिं कोड़े खे पैसनि एवज़ वठी वञी त तोखे आयो ईअं कोड़ा हाँ हाँ मां हाँ उनको न कर हिन मोए खे बि वठी वेंदी सास वञी माल जो गाह कराईंदी सास ॿियो वरी छा न माई न मूं जो सियाणीअ जे पैसनि में कुझु न वञे तूं ॼाण त हीअ सियाणी ॼाणे हाणे मुसीबत आई न आयो तो वारो मुड़ुस बि हाणे त हथ कढाए वियो हाणे मूंखे ॿुधा कॾहिं की मूंखे मुंहिंजा पैसा ॾी जल्दी कर आऊं चवई थी मूंखे सफ़र सफ़ा ॻाल्हि ॿुधा मूंखे पंहिंजो हिकिड़ो ॾींहुं ॾे ऐं जेकॾहिं उन ॾींहुं खां हेॾां होॾां तूं फिरी आई न पोइ मूंखे सुञाणी थी जिन छॾे भूत छॾे जातो जिंद कोन छॾींदे हा मूंखे ॾींहुं ॾे बस हा जादो बस मूंखे 10 ॾींहंनि जी मोहलत ॾे मां किथां हथ पेर हणी तोखे हाज़िर ॾींदसि जेके बि हथ पेर हणणा अथई न हणी वठ 10 ॾींहंनि खां पोइ न इहे हथ हूंदई न इहे पेर हूंदई बी मां तोखे हिकिड़ो नमूनो ॾेखारियो त वञा थी जिन छॾे भूत छॾे छानी सहारे पई हुजे हिते ॾिसां हाणे कीअं नथी मूंखे खुदा जी का मार पूरी जादो जेल भञी बि गई मुंहिंजी अड़ी कान ॿुधाइण मां तोखे पैसा वठां अरे बुआ तूं कमाई त बस न छो निंडाणे जानो हथ टंगड़ा पवनि आलम खान पहिरें त तूं ॾाढो साबरी इंसान हूंदो पर हाणे आउं ॾिसां थो त ॾींहों ॾींहुं तुंहिंजी कावड़ में इज़ाफ़ो थींदो पियो वञे अजाए तूं माण्हुनि सां घेड़ा घेड़ा कंदो थो वञे थोरियुनि ॻाल्हियुनि ते तूं माण्हुनि सां घेड़ा कंदो थो वञे बाबा साईं मां ॾाढो सब्र कयो आहे राणा ऐं सुल्तान मुंहिंजो होश पिया वञाए ये ॿई इहो ई त चाहिनि था तूं का ग़लती कर ऐं पोइ उहे ॿई तुंहिंजी ग़लती जे आधार ते तोसां हिसाब किताब सिधा थो लाइ इन करे चवां थो त उन्हनि खे को बि अहिड़ो मौक़ो न ॾे जंहिं करे मुंहिंजा हथ कटिजी वञे ऐं मां तव्हांजी का बि मदद न करे सघां बाबा साईं हाणे त सुल्तान वारनि पंहिंजा फायर बि मुंहिंजे पोयां बचे छॾिया ऐं हर वक़्तु मूंखे चिड़ाईंदा हुआ बाबा साईं मां केतिरो बर्दाश्त कयुसि आख़िर त मां बि इंसान आहियां मां सुल्तान खे तंबीह कंदुसि हू पंहिंजनि भाउरनि खे बि रोकींदो बाबा साईं इहे सुधरण वारा आहिनि ई न इहा त मूंखे ख़बर आहे त इहे शैतान सुधरण जा न आहिनि हिन ॻोठ जो अमन अमान ख़राब करण में बि हिननि शैताननि जो ई हथ आहे आलम खान जे करे इहे ॻोठ में न हुजनि हा न त हिन ॻोठ में वॾो सुकून हुजे अमन हुजे बाबा सुल्तान चाहे थो सॼो जहिड़ो उनजो हुजे पर जो उनजो न आहे त हू इहो चाहे थो हुन में अधु हुजे खदाई माण्हू आहे हू इहो ई त चाहे थो पर आलम खान तूं सब्र खां कमु वठंदो अचु ख़ुदा कंदो त सुल्तान हिक न हिक ॾींहुं सुधरी पवंदो वाह खपे तुंहिंजी गुराब हिनखे मां पंहिंजे हथनि में मुॾो थियण न ॾींदुसि जेसी ताईं न कात खे मां अकबर खान जे निड़घट ते नथो वहायां अदा साईं जॾहिं उनखे अकबर खान जे मथां इस्तेमाल करणो आहे त पोइ इहा हैर छा जी गुलाम छोरो सफ़ा इंडिया ते बीठो आहे रुगो चपटी वॼाइण जी देर आहे त उॾाम कंदो रुगो इहा छोरी पंहिंजा पर फड़काइण जी कोशिश करे त मां बदनामी जे गिछनि खे आज़ाद कंदुसि अकबर खान जी हवेली जे मथां लामारा ॾियण लाइ जीअं ढूंढ खे पटे खाईंदी हुई ईअं ई अकबर खान जी इज्जत जो अशर कंदी
तुझे तो ॿुधायो हूंदो न पुनल त छोरी घर में छाते गा कई वेठी आहे छो नथी घर जी चाट औरांगे घोड़ा में अहिड़े कम में त वक्त लॻंदो आहे पर इन वक्त जो मां इंतजार नथो करे सघां अता साईं मां चाहियां थो त अकबर खान अॼु जो अॼु बदनामी जे भोग खां कफन वेड़े वञी कब्र हवाले थी त जीअं असां वञी हवेली ते कब्ज़ो जमाया गुलाम नांग खां वधीक नांगण ख़तरनाक हूंदी आहे इन अकबर खान खे त असां ख़तम करे छॾींदासीं पर इहा बानू बेगम एतिरो आसानी सां पिटारे में कोन ईंदी छो त हिन नांगण खे पिटारे में फासाइण जे लाइ वरी नए सिर मुर्गियूं वधाइण अदा साईं तू रुगो इन नांग जो पिलो कर बाक़ी न नांगण के बगैर मुरली वजाण जे पेटार में मां बंद करे ॾेखारींदुसि घणो त पोइ हाणे देर न आहे वक्त अची वियो आहे अकबर खान जी बदनामीअ जो अरे रे ओ छोरा अरे छोरा पानी तुंहिंजे इजाज़त सां लोड़ियो अथई कमदार मुंहिंजो नालो आहे नालो नालो बि वठी सघींदो इहो छोरा छोरा किथां जी तमीज़ आहे अरे तू कमदार खे न सम्झाए जेको साल में अचणो पवंदो ठीकु आहे मां ईंदुसि मूंखे इंतज़ार रहंदो तुंहिंजो आलम खान दो जहिड़ो माण्हू जज़्बात में अची वञे त पोइ आम माण्हू जे मथां कहिड़ी मयार बाबा साईं मां जज़्बात में न आयो खणी मल्हार खां कम ई ॾाए छॾिया ॿधी त मल्हार खे होश बि कोन आयो अञा तो थी था जज़्बात में कोन आयो बाबा साईं मां पंहिंजा होश विञाया न ये मल्हार अस्पताल में कोन पहुचिया बाबा साईं इहो मुंहिंजे सब्र जो वाज़िह दलील आहे त मल्हार अञा ताईं ज़िंदा आहे आख़िर छो आलम खान छो मल्हार जी अहिड़ी हालत थी छा लाइ बाबा साईं मल्हार सभु हदूं उरांगे चुको हो ऐं मूंखे हथ खणण ते मजबूर कयईं हाणे ॿीहर अहिड़ी ग़लती न थिए आलम खान मां सुल्तान वारनि खे रोके आयो अस्पताल में वापसी ते तव्हां ॿिन्ही जो फ़ैसिलो थी वियो फ़ैसिलो छो आलम खान तूं फ़ैसिले खां लवाई पियो बाबा साईं मां फ़ैसिले खां कोन पियो लारायां पर बाबा साईं सुल्तान सही सिधी चाल चलाए मूंखे सॼे ॻोठ जे ॾाढो बदनाम करण थी सुल्तान मल्हार खे पढ़ाए मोकिलियो जीअं मां मजबूर थी उनजे मथां हथ खणा सुल्तान खे फ़ैसिले छॾाइण जी वाट मिले ऐं मूंखे सॼी बिरादरी ॾाढो बदनाम करे मुंहिंजी इज़त उछाले इन ई चाल में सुल्तान कामयाब थी चुको आहे बाबा साईं मां हिन फ़ैसिले में न ईंदुसि आलम खान जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ फ़ैसिलो बंदि कमरे में सुल्तान मल्हार ऐं तुंहिंजे विच में कयो वेंदो ॿी बिरादरी खे फ़ैसिले खां परे रखियो बाबा साईं इहा ॻाल्हि सुल्तान कॾहिं बि कोन मञंदो कॾहिं बि कोन मञंदो तोखे मञाइण मुंहिंजो कमु आहे पर हाणे तोखे सब्र खां कमु वठिणो पवंदो दर्दन जो दरिया घोड़ा छा थियो घोड़ा वारो त कर तालो चाबी त खणी अच तालो ऐं चाबियूं पर छो तूं वञ त सही मार पवई सिर में हुई अञा त वञो वारो कर तालो चाबी खणी अच त किथे ये धोती वारी घर में घेड़ी न अचनि उन्हनि जे अचण खां पहिरीं तालो ॾेई छॾवायो अचे ये तालो ऐं चाबियूं अची वयूं वारो कर